दोस्तों ये हैदराबाद में ॾिसोसि टिनि ॾींहंनि खां वठी ज़बरदस्त बारिश पई थिए ऐं बारिश जो रेशो बि तव्हां ॾिसी सघो था। बसि छा कजे, जेका थिए पई पर इलाही पाणी पइजी वियो आहे घटियुनि में, शहर जे मेन चौराहनि रस्तनि ते काफ़ी पाणी पइजी वियो आहे। सो उमेदु आहे कि जल्द बारिश बंदि थींदी, न त पोइ आवाम जो छा हाल थींदो। हीअ सिंधी आवाज़ चैनल तव्हां सभिनी जी रहनुमाई जे लाइ मौजूदु आहे। दोस्तनि खे गुज़ारिश आहे त हिन चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं ॿियनि दोस्तनि ताईं वीडियोस खे शेयर कयो त जीअं असां ग्रो करे सघूं। तव्हांजी वॾी महिरबानी वीडियो ॾिसण जी। थैंक यू सो मच। अल्लाह हाफ़िज़।